अस्सलाम वालेकुम। गुलशेट अगर तव्हां सां गॾु आहे। अॼु मुंहिंजे साम्हूं ॿ सनतूं आहिनि। हिकिड़ी आहे सनत तलमीह ऐं ॿी आहे सनत तलमीह। हाणे इन तक़ाबली मुतालो पेश कंदासीं ऐं ॾिसंदासीं ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे। सनत तलमीह उन जे बारे में ज़फ़र अब्बासी पंहिंजी किताब सिंधी शाइरी जूं सिन्फ़ूं ऐं सनतूं में लिखे थो त तलमीह जी लफ़्ज़ी माना आहे ॾेखारणु। इस्तिलाही माना मूजिबि शाइरी जी उहा सनत जंहिंमें कंहिं किसे मसइले या इस्लाह मशहूरु माण्हू या कंहिं ॻाल्हि तां इशारो कयलु हुजे। मिसाल में हुन जेको शेर ॾिनो आहे शाह लतीफ़ जो सुरकेदार जो शेर आहे, हुई हिदायत हुर खे अज़ल में असलाह। हाणे हुर जेको करबलाई जंग में पहिरां यज़ीद जी फ़ौज जे पासां जंग विड़ी रहियो हो ऐं जंग जे दौरान ई हू जेको आहे यज़ीद जी फ़ौज खे छॾे हज़रत इमाम हुसैन जी फ़ौज में शरीक थिए थो ऐं यज़ीद जे ख़िलाफ़ु जंग करे थो ऐं पाण शहीद थी वञनि था। इहो हिकिड़ो वाक़ियो आहे हिकिड़े शख़्स जे बारे में। त हीअ जेको मिसाल आहे त हिन में जेका असां वस पढ़ी आहे त उन में कंहिं ॻाल्हि लाइ इशारो हुजे या कंहिं मशहूरु माण्हू लाइ जेको आहे इशारो हुजे त उनखे चइबो आहे तलमीह चइबो आहे। त हुर हिकिड़ो मशहूरु माण्हू हो ऐं हिकिड़ो मशहूरु क़िसो बि इहो आहे त मुख़ालिफ़ जी फ़ौज में शामिलु थी करे माण्हू बि जंहिं फ़ौज में पहिरियां शरीक हुजे उन सां जंग करणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ईअं शाह लतीफ़ जा खोड़ अहिड़ा शेर आहिनि जिन में असांखे तलमीह जा मिसाल मिलनि था। मिसाल हिकिड़ो शेर आहे सुरसोणी में, सबत पचार पिरी जी सबत होत हुज़ूर मुल्क मिड़ई मंसूर कुही कुहंदे केतिरा। त हाणे हिन में हिकिड़ो लफ़्ज़ आहे मंसूर। इहो मंसूर जेको आहे हुसैन बिन मंसूर हलाज वॾो सूफ़ी हो, उन ॾांहुं इशारो कयलु आहे ऐं हुसैन बिन मंसूर हलाज खे जेको आहे फांसी ॾे मारियो वियो हो त उन जे ॾांहुं नाला हक़ जो नारो हयो हो। त इहो हिकिड़ो क़िसो आहे, हिकिड़ो मशहूरु माण्हू आहे, उन ॾांहुं जेको आहे इन शेर में इशारो असांखे मिले थो। त इहो शेर बि जेको आहे तलमीह में ई अचे थो। ॿियो शेर आहे सुर यमन कल्याण में, तालिब कसर सूं सर रूमी चयो आहे ताड़े जी लाहे त मंझि मुशाहिदो थिए, ताड़ी जे लाही त मंझि मुशाहिदो थिए। त हाणे इहो जेको आहे त रूमी जो ज़िक्र हिन में आहे। रूमी जेको आहे ईरान जो वॾो शाइर हो ऐं मसनवी रूमी जेका शाह लतीफ़ वटि पाण सां हूंदी हुई। त इहो शेर बि जेको आहे उहो तलमीह में अचे थो, छो त हिकु मशहूरु शख़्सियत जा हिन में इशारो आहे। हाणे हिन शेर जी जेका आहे तशरीह आहे, सारी काइनात संदसि ॻोल्हाऊ आहे ऐं उनजो सुर संदसि सूं आहे, सिर संदसि सूं आहे, ईअं रूमी फ़रमायो आहे। इहा ॻाल्हि जेको आहे ईअं सम्झो त उधारी शाह लतीफ़ रूमी वटां खई आहे। फ़रमायो जे दिलि तां पर्दो लाहिजे त अंदरि में दीदार हासिलु थिए थो। ख़ुदा ॾांहुं जेको आहे ऐं ख़ुदा जी खुदाई खे परखण जी ॻाल्हि ते थिए पई त अहम ॻाल्हि जेका आहे रूमी वारी आहे जेका हिन में थियलु आहे। त इहो शेर जेको आहे असांखे मिले थो तलमीह में। हाणे असां वरी सनत तलमीह जो जाइज़ो पेश कयूं था। सनत तलमीह जेको आहे सिंधी जा जेके बि किताब आहिनि शाइरी जे हवाले सां उन में तमामु घटि न पर न हुअण जे बराबरि जो ज़िक्र आहे। तलमीह लफ़्ज़ी लुघवी माना आहे चमक धमक या हर उहो रंग जो ॿिए रंग जे मुख़ालिफ़ हुजे। इस्तिलाही माना मूजिबि कलाम में मुख़्तलिफ़ ज़बाननि खे गॾु करणु। जेकॾहिं हिकु गज़ल आहे या को नज़म आहे या मुसदिस आहे या मुख़मिस आहे त उनजो हिकु बंदि हिकु ज़बान में त ॿियो बंदि वरी ॿी ज़बान में हुजे। ईअं मुख़्तलिफ़ ज़बाननि जो इस्तेमालु हर शहर में हुजे त उनखे तलमीह चइबो। हाणे इन जो वॾो मिसाल जेको आहे असांखे मिले थो, फ़क़ीर कादिर बख़्श बेदल जो हिकु पंज आतिशो मुख़मिस आहे जेको 5 ॿोलियुनि में लिखियलु आहे। यानी हिकिड़ी सिट हिकु ॿोली में, ॿी सिट ॿी ॿोली में, टी सिट ईअं 5 सिटूं 5 ॿोलियुनि में लिखियलु आहिनि। त इहो वॾे मां वॾो मिसाल असांखे सनत तलमीह जो मिले थो। या नूर मोहम्मद खस्ता जंहिंखे गज़ल जो बुनियादी शाइर चयो वञे थो त उन बि जेके गज़ल लिखिया हुआ उनजो हिकिड़ो गज़ल आहे जंहिंमें कुझु सिटूं फ़ारसी ज़बान में आहिनि त कुझु सिटूं सिंधी ज़बान में आहिनि। त इहो नूर मोहम्मद खस्ता जो जेको गज़ल आहे इहो बि तलमीह में अचे थो।